नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे टंडोलियार खां ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार वेझो मिशाइक होती थाणे जी हद में ॻोठ पीर जुड़ियल शाह जी माड़ी में पैसनि जी ॾेती लेती तां पीर नज़र शाह क्लाशनकोफ जा फायर करे 28 सालनि जे नेक मोहम्मद मीरजट खे गोलियूं हणे क़तल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि नौजवान तॾे ते दम ॾिनो जॾहिं त जवाबदार फरार थियण में कामयाब थी वियो, जंहिं जी पुलिस ॻोल्हा करे रही आहे। आख़िरी इतला ते मशायत होती थाणे ते को बि केस दाख़िल न थी सघियो। ॿिए पासे राब्ते करण ते मक़तूल जे सोट मुनीर मीरजट ॿुधायो त सुबुह जो ॻोठ जे वॾेरे खां नेक मोहम्मद मज़ूरी जा पैसा घुरण वियो हो, जंहिं तां वॾेरे पंहिंजे पुट सां गॾिजी असांजे घर में घिड़ी मुंहिंजे सोट मथां सिधा फायर कया आहिनि। राब्ते करण ते SHO मिशाइक होती मोहम्मद रहीम गोपांग ॿुधायो त मोबाइल फ़ोन जे पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो थिए, जंहिं में नेक मोहम्मद मीरजट क़तल थी वियो, जॾहिं त मक़तूल जे क़तल में मुलविस जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे ऐं खेसि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मक़तूल जे वारसनि सां भरपूर तावन कंदासीं। ॿिए पासे वारसनि जो टंडे आदम मीरपुर ख़ासि रोड ते लाश रखी धरणो हणी वारसनि कातिल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।